बलीर जे इलाके पीर सरंदी ॻोठ में खुलियल गटरनि ते ढकण न रखण ख़िलाफ़ रवासन समाजी तंज़ीमनि जो वॾो एहतजाजी मुज़ाहिरो सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवान नज़ीर अहमद जोखियो इक़बाल कलमती ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त साथियों दोस्तों आउं पीर सरंदी जे इन्हनि दोस्तनि खे ड्रेस ॾियां थो त जेके पंहिंजी मुर्सीअ पाण तहत अॼु रोडनि ते निकिरी आया आहिनि ऐं पीर सरंदी, रज़ाकाबाद, शाह टाउन, पिपरी, गुलशन हदीद, गगर फाटक ऐं ॿिया पसगिरदाई में जेके बि इलाइक़ा आहिनि मलीर जा, तव्हां ख़ुशकिस्मत जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे नाले ते हिते वेठा आहिनि। इन मलीर जा स्टेक होल्डर केरु आहिनि जेके पाण खे चवनि था त मलीर असांजो ज़िलो किलो आहे। पीपुल्स पार्टी अॼु त असां मजबूर थी करे रोडियुनि जे मथां कैंप हया आहिनि। इहो हिकिड़ी चंदा कैंप हणी बीठा आहियूं छाजे करे न यूसी स्टील टाउन ते बजट न गदा टाउन ते। असां त इहो महसूस करियूं था साल वेझो थियण वारो आहे, रोड जे विच महिनो ऑर्गेनाइज़र मलीर जिदोजहद कमेटी जी तरफ़ां पीर सरंदी ॻोठ में जेको बुनियादी मसइलो आहे ख़ासि सेवरेज जो आहे। सेवरेज जा मेन रोड रज़ाकाबाद खां पीर सरंदी ॻोठ खां मेन रोड ताईं जेको मेन रोड आहे